अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में अॼु असां तव्हां सां शेयर कंदासीं मिनी डोनट्स जी रेसिपी। मिनी डोनट्स ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु बाउल में असां मैदो विझूं था 1 कप, बेकिंग सोडा आहे 1/2 टीस्पून, लूणु आहे 1/4 टीस्पून ऐं ॾही विझूं था 190 ग्राम्स। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे कढ़ाई में तेल गरम कयो आहे ऐं तेल में हिन मिक्सचर जा बॉल्स ठाहे विझंदासीं। असां पाइपिंग बैग जी मदद सां थोरो थोरो मिक्सचर कढ़ाई में ऐड कयूं था। अगरि तव्हां वटि पाइपिंग बैग अवेलेबल न आहे त पोइ तव्हां सिंपल चमचे जी मदद सां बि विझी सघो था। ही मिक्सचर विझण खां पोइ तक़रीबन लाइट गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां मिनी डोनट्स खे लाइट गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कयो आहे ऐं हाणे डिश आउट कयूं था। हाणे असां हिकु ॿियो प्यालो खयो आहे ऐं प्याले में देसी घी विझूं था 1/3 कप, पाउडर शुगर 1/2 कप, वनीला एसेंस आहे 1 टीस्पून ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। सभई शयूं चङी तरह सां मिक्स कयूं आहिनि ऐं हाणे विझंदासीं खीर तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून। ऐं हाणे हिन मिक्सचर में असां अधु बॉल्स डिप कंदासीं। बॉल्स खे डिप करे हाणे असां ड्राई थियण लाइ स्टैंड ते रखूं था। ऐं इन खां पोइ हिकु ॿियो बाउल खयो आहे ऐं हिन बाउल में असां विझूं था कुझु मिल्क ऐं शुगर मिक्सचर जेको असां पहिरियों ठाहियो हुयो ऐं तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब कोका पाउडर विझूं था। हाणे इन सभिनी शयुनि खे मिक्स करे बाक़ी बचियल बॉल्स इन मिक्सचर में डिप कंदासीं ऐं हिन बॉल्स खे बि असां ड्राई थियण लाइ रखूं था। जी फ्रेंड्स, ड्राई थियण खां पोइ असांजा मिनी डोनट्स हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।